औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। घणा माण्हू कसीर तइदाद में माण्हुनि जी सोच इहा हूंदी आहे त उहे माण्हू ग़रीबनि ते यतीमनि ते पंहिंजो ॾाढ कंदा आहिनि, ज़ुल्म कंदा आहिनि, पर उन्हनि जे मथां जेके ॾाढ माण्हू कंदा आहिनि त हुननि जे अॻियां उहे ग़ुलाम बणियल हूंदा आहिनि। यानी यतीमनि ते मिसकिननि ते रहम उन्हनि खे न ईंदो आहे, उहे उन्हनि ते ॾाढ कंदा आहिनि। जीअं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो खां के माण्हू पुछियो त साईं बुज़दिली छाखे चइबो आहे, त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हो तमामु बहितरीनु जवाबु फरमायो। साईं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमायो त जेको माण्हू ग़रीबनि ते यतीमनि ते ॾाढ करे ऐं उहो ई माण्हू ॾाढो वरी ॾाढनि जे अॻियां ग़ुलाम बणियल हुजे, उन ई खे चइबो आहे बुज़दिली। यानी ग़रीबनि ते रहम न अचेसि, पर जेके हुन ई खां मथे ॾाढा आहिनि, जेके हुन जे मथां ॾाढाई कनि था, त उहो माण्हू उन जे अॻियां ग़ुलाम बणियल आहे, उन खे चइबो आहे बुज़दिली। त अलाह साईं असां मुस्लमाननि खे छल बुज़दिली खां बचाए, असां सभिनी खे छल यतीमनि ते ग़रीबनि ते रहम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो त असांजे प्यारे महबूब फरमायो त तव्हां यतीमनि जे मथां शफ़क़त वारो हथु रखो, जेके मिसकीननि ग़रीबनि उन्हनि ते रहम कयो, ज़ुल्म न कयो, ॾाढाई न कयो। अल्लाह जी लठ बे आवाज़ आहे, जॾहिं पकड़ ईंदी त इंसानु सोचे बि न वेंदो आहे त मुंहिंजी ज़िंदगी में कहिड़ियूं शयूं मुंहिंजे मथां थियनि पियूं, कहिड़ी मुंहिंजे मथां मुश्किलात थिए बि। त साईं इमाम हुसैन फरमायो त बुज़दिली जी माना इहा आहे, ग़रीबनि ते ॾाढ करे, पर जॾहिं ॾाढो उन जे मथां ॾाढ करे त उन जे अॻियां ग़ुलाम बणियल हुजे। अल्लाह साईं सभिनी मुस्लमाननि खे हिदायत फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।